नव दिरो खां इरादो न्यूज़ जे नुमाइंदे मुलाज़िम हसन कलंदरे जी रिपोर्ट मुताबिक़ नव दिर जे हरिजन पाड़ी जे रहवासी हिंदू बिरादरी जे माण्हुनि ऐं स्टेट एजेंटनि जो हिंदू पंचायत जी ॾाढ ऐं प्लाट ते कब्ज़े ख़िलाफ़ प्रेस क्लब पहुची एहतजाज। टिलूराम ज़ाल मोहनी पुटन अनिल हीरो भाउ राजेश समेत स्टेट एजेंट अॻवान बख़्त शाह अब्दुल हरीम अब्रो रजब कोरेजो अयाज कलड़ो अजीज़ पंवर तकी शाह मुश्ताक मंगरेजो ऐं काज़ी मशकूर वसीम शेख मोहम्मद अली खोखर फयाज शाह ऐं ॿिया एहतजाज में शामिल। असां हरिजन पाड़े में 100 सालनि खां बि वधीक अरसे खां रिहाइश पज़ीर आहियूं ऐं असांखे हुनजी सखणी लिखत बि आहे। असां पंहिंजे घर जो 446 फुट प्लाट 17 लख खां वधीक रक़म में वापारी बख़्त शाह खे विकिरो कयो आहे। टेलूराम खां प्लाट ख़रीद कयो आहे जंहिं ते हिंदू पंचायत जा अॻवान मुंहुं मथां मंदिर जे प्लाट ते कब्ज़े जो इल्ज़ाम हणी कूड़ो केस दाख़िल करायो आहे। हिंदू पंचायत जे अॻवाननि पीपी क़यादत ऐं पार्टी जे मक़ामी अॻवाननि खे मन घड़त ॻाल्हियूं ॿुधाए सैयद बख़्त शाह मथां कूड़ो केस दाख़िल कराए ज़ुल्म कयो आहे। हुन को बि कब्ज़ो नाहे कयो ऐं 17 लख 45,000 खां वधीक रक़म भरे दुर खां प्लाट ख़रीद कयो आहे जंहिंखे मंदिर जे प्लाट जो रंग ॾियण ग़लत अमल आहे। मुज़ाहिरीन पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी एमपी फरहाल टालपुर ऐं पार्टी जी मक़ामी क़यादत खे अपील कयूं था त मामले जी शफ़ाफ़ इंक्वायरी करे दाख़िल कूड़ो केस ख़त्म करे बख़्त शाह खे प्लाट जो कब्ज़ो वापसि कयो वञे। मुतालबो